नो मुखा दुआ घुरंदो आ मां अल्लाह जी ज़ात उन जी दुआ कबूल कंदो हां। ज़रूरी ना है त ॾाढियां घुरे, ज़रूरी ना है त दुनिया के ॿुधाए घुराए। हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक नालो याद कजो छा, हज़रत अब्दुल्लाह बिन वरी नालो याद कयो, हज़रत अब्दुल्लाह बिन काॾे वयो, हज ते वयो आ। फारम भरजन पिया न हज जा। खुदा कंदो तव्हां के रब हज उमरो नसीब कंदो, पर वञ जो हज ई उमरे ते। वरी तो जुमलो चवा वञण वारा जेके न अल्लाह ताला रहम फरमाए, बस हितों अञा एहराम पातऊं, फोटू टिड़िक 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 मूवी भरी, अञा सरजमीन मक्का ते लथा रुगी मोबाइल, बस में वेठा मोबाइल, हलिया अगते मोबाइल, काबे में अंदर पहुता हन, तवाफ हले पे तो मोबाइल। अरे खुदा जा बाना इन निपुट्रीअ में तो उते भी जान न छड़ाई, हिते भी जान न तो छड़े। आयो हई यार जे दरबार में, आयो हई पान खुदा जे दरबार में, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जा नारा हणी एहराम बधो थई, बीठो हिते हई मूवी पे तो ठाई त धी दे मोकलिंदुस, पुट दे मोकलिंदुस, दोस्तन दे मोकलिंदुस, काबे दे पुठी दे तस्वीरूं। ओ खुदा जा बाना, खुदा जो खौफ कर, हुजूर जे रोजे ते पहुंची या सुने काबतुल्लाह में पहुंची करे, पहिरी त दीवानन वांगुर दीदार करे, रोई पंहिंजे यार खे राजी कर त को बेड़ो पार। आमीन सुभान अल्लाह। हजरत अब्दुल्ला इब्ने मुबारक हज ते पहुतो आ, हज मुकम्मल थी वयो। गाल नंढड़ी करे बुधाया, हज मुकम्मल थी वयो। अलविदाई तवाफ करण जे ला काबे जो तवाफ करे रहियो आ। तवाफ कंदे कंदे अख अख सां लगी महसूस तो करे ब मलाइका जे साम्हूं बीठा हन, हिक बे के चवण लगा। हिकड़ो पुछे तो दे खबर केतरा मानू हज ते आया, चवे तो हेतरा हजार लख आया। बियो पुछे तो हज कहजो कबूल आ, जवाब तो दे आया त लख पर हज कहजो भी कबूल को न पयो आ। हज कहजो भी कबूल, जागो था हज कहजो भी कबूल। ओ मुसलमान अखियों खोल, अल्लाह जो नेक सालिह बानो। हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक ज़ारो कतार फरमाइन था, मुझी अख खुली वई, अचे रुनुम त हेडी मंजिल करे आयो हां। खबर ना है मुखा केड़ी गलती थी आ जे करे मुझो हज कबूल न थियो आ। ज़ारो कतार रोई रहो आ, काबे जो तवाफ करे रहो आ, ओछंगरू दई रहो आ। मुझा करीम रब मुते राजी थी, या अल्लाह मुझो हज कबूल फरमा। रोंदे 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 जेडी मल थक जी पयो वेही रहो, अख अख सा लगी दिसे त वरी साग्या ब फरिश्ता हिक बे के चवण लगा, दे खबर हज कहजो कबूल आ। चवे तो कबूल त कहजो भी न हुयो, पर हिकड़ो फलाणो मोची शाम मुल्क में रहंदो आ, उहो आयो भी कोने। अल्लाह पहिरी उन जो हज कबूल कयो आ, उन जे करे रब सभिनी जो हज कबूल करे छड़ियो आ। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। दम दस्त जागो था हज ते आयो, हज ते आयो कौन है, पर अल्लाह जे ज़ात उन जो हज कबूल कयो आ, उन जे करे अल्लाह सभिनी जो हज कबूल कयो आ। हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक फरमाइन था, उते जो ते खैर जी दुआ घुरम, मुझा सोना करीम रब मुखे जिंदगी एतरी अता फरमाए जा जो इन मानू वट शाम मुल्क में वञा, इन मोची वट वञा, वञी उन जो अमल मालूम कया त उन केड़ो नेक अमल कयो आ, जे करे मुझो सुनो रब्बे जुल जलाल राजी थी पयो आ। हजत हजरत अब्दुल्ला बिन मुबारक मोटन था, शाम जे तरफ रवाना थियन था। शाम में वञी करे पुछा कदे कंदे उन मोची वट पहुता, ॾिठो त संदुल ते वेठो आ, किन्नी जुती थी पई अचे, उन खे भी सफ़ा करे गंढे रहियो आ।
सुठड़ी जुती अचे सफ़ा करे गंढे रहियो आहे पाण उन जे भर में वेही चवनि था आउं ॾाढो परे खां आयो आहियां महिमान थियण थो चाहियां उन मोची चयो आहियां त ग़रीब हाल त मुंहिंजो ग़रीबी आहे पर महिमान हुज़ूर फरमायो त ख़ुदा जी नेमत आहे तुंहिंजो रिज़्क़ बि ख़ुदा अॻु में मोकिलियो हूंदो तॾहिं त ख़ुदा तोखे मोकिलियो आहे मूं वटि महिमान थी मुंहिंजे अखिड़ियुनि ते सॼो ॾींहुं मोचीअ जुतड़ियूं गंढियूं अब्दुल्लाह बिन मुबारक फरमाइन था ॾिठम त हिते त कोई अमल अहिड़ो कोन्हे निमाज़ बि टाइम सां पढ़ी आयो मां बि निमाज़ ते गॾु कुझु न कयई जेॾी महिल राति जो मानी खाई वेठा उन खां बाद चवे थो मोची अॼु मूंखां हाल त पुछ चवे थो कहिड़ो चवे थो ॿुधा मदीने जी कॾहिं सिक लॻी थई या कान लॻी थई चंग थो चोरे इश्क वारनि जो मोहब्बत वारनि जो चंग थो चोरे बस एतिरे चवण जी देर ही त मदीने जी सिक लॻी थई या कान लॻी थई उन जे अखियुनि मां लुड़क लड़ी आया अल्लाह अल्लाह शेर चवां हिकिड़ो सोना मदीने जा मीर सोना मदीने जा मीर ॾाढी लगी आ उकीर जानी दीदार कराई दमो हलियो न वञे सोना मदीने जा मीर ॾाढी लगी आ उकीर मिठड़ा मदीने जा मीर ॾाढी लगी या उकीर साईं दीदार कराई दमो हलियो न वञे रूह चवे चुमा रोज़े जी जाली अल्लाह अल्लाह ओ मुझा करीम शल कुर्ब कजा रूह चवे चुमा रोज़े जी जाली जंहिं जे चुमण लाए हर अख आली वेठा रोवन था वज़ीर वेठा रोवन था वज़ीर सुना वॾा वॾा पीर जानी दीदार कराए दमो हलियो न वञे हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक फरमाइन था जॾहिं मदीने जी ॻाल्हि कयमि तो न जानेण वसी पया चयोमांसि एॾी सिक थई त हज ते छो नथो वञी बस ईअं चई बस कयुमि दाहूं करण लॻो ओ मुंहिंजा करीम रब उहो ॾींहुं जल्दी आण जो मुझा मौला तुझे काबे जो तवाफ भी कया त गुंबज़े खजरा जो दीदार भी कया हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक फरमाइन था जी उन रुनो उन जे रोण जी कैफियत अहिड़ी थी वई जो मां समझा पियो त जुदाई में हिन जो हाव न फाटी पवे चयोमांसि अल्लाह जा बाना हज करे मोटियो हाँ मुबारक ॾियण आयो हाँ तोखे तुंहिंजो हज तरब कबूल कयो आ पर अल्लाह तुंहिंजे जिस्म जे तुंहिंजे चेहरे जे बराबर एक फरिश्तो पैदा फरमायो आ जेको हर साल हज कंदो रहंदो तोखे क़यामत ताईं हर साल हज जो सवाब मिलंदो बस इहो पुछण आयो हाँ खुदा जे वास्ते ॿुधा ओहो कहिड़ो कम कयो थई जे मां मुंहिंजो सुहिणो रब करीम राज़ी थी पियो थई बयान कयां तो न कम कहिड़ो कयो दोस्तों बयान कयां उन मोची रोंदे जवाब ॾिनो सॼी ज़िंदगी जुतड़ियूं गंढींदो हुयुसि पंहिंजनि जूं गंढींदो हुयुसि परावनि जूं गंढींदो हुयुसि
मदीने जे वञण जी सिक दिल में मौजूद हुए, मगर मां ग़रीबी हाल जे करे बचड़न जो वल्लरा बचड़ा भी तातींदो हुयुसि, टको आनो करे लिकाए रखंदो हुयुसि। गुज़िरियल साल जेॾी महिल ॾिठुमि त मुंहिंजो सामान मुकमिल थी वियो, हाजन खे चयुमि त मुंहिंजा दोस्तो हिन साल मां बि तव्हां सां गॾु हज जी तयारी पियो कयां। मां सभिनी खे ॿुधाए छॾियो, ईअं सुबुह जो सवेर निकतुसि, शाम जो वापसि पंहिंजी जूतड़ियूं गंढे मोटा पियो त ॾिठुमि त हिकिड़ी बुरका पोश औरत शहर जे ॿाहिरों हिकिड़ो गॾह मुंहुं पियो हो, उन मुअल गॾह जे गोश्त जो टुकड़ो कढी करे हेॾे होॾे निहारे करे पंहिंजे बुरके में अंदर लिकाए करे डोड़ण लगी। दिल में ख्याल कयम पर्देदार औरत तॾहिं त बुरको पातला हराम गॾह जो गोश्त कटे रही आ। लिकंदे लिकंदे पीछो कयुम, जेॾी महिल कंहिं दरड़े खां अंदर वई, उन जो अंदर वञण मां पुठियां दड़ो खड़कायो। अल्लाह जी बानी जवाब ॾिनई त केर? चयम फलाणो मोची थो ॻाल्हायां। जी अदा कीअं आयो आ? चवे थो त दी खुदा जे वास्ते एतिरो ॿुधाए, तूं ईमान वारी मुस्लमान आ, तूं मुअल गॾह जो गोश्त लिकाए खणी आई आ। बस ईअं चवण जी देर हुई, उन औरत दाह करे चयो, अदा इहो अंदर जो सूर न पुछ, इहो मुंहिंजो ऐं मुंहिंजे रब जो मामिलो आ। जागो था छाची कंहिंजो मामिलो आहे? मुंहिंजे ऐं मुंहिंजे रब जो मामिलो आहे। अल्लाह जी बानी उन रब जे ज़ात जो कसम थई, ॿुधा हक़ीक़त छा आहे? उन जवाब ॾिनो, अल्लाह जा बाना 24 कलाक गुज़री विया, 48 कलाक गुज़रण ते हल घर में कुछ भी खाइण ला कोने। नियाणिन जो औलाद पुट जो औलाद कोन्हे, बस मजबूर कमाइण वारो को कोन्हे। मर्द मुझे के अल्लाह जे ज़ात पाण ॾे घुराए वरतो, न को मर्द कमाइण वारो, न की पुटड़ो कमाइण वारो। मां कंहिंखे हथड़ो खणा, सैयदियाणी हां, आले रसूल हां, हयादार औरत हां, कंहिंजे आॾो हथड़ो नथी खणी सघां। रोई पंहिंजे रब खे चयमि, ओ मुंहिंजा करीम रब, जान बचाइण जे लाइ हराम खाइण जी इजाज़त आहे, बस एतिरी मूंखे इजाज़त ॾे जो मां गोश्त जो ज़रो खणी पंहिंजे नियाणिन खे एतिरो खारायां जो मुंहिंजे नियाणिन जो साह सुकून सां हले। डिॼी रही हां अल्लाह जे दरबार में ख़ौफ़ खां, कंहिंजे आॾो हथड़ो नथी टंगियां, उन हया खां त सैयदियाणी थी कंहिंजे आॾो हथड़ो कीअं टंगियां। बस एतिरी ॻाल्हि करण जी देर आहे। मोची चवे थो रोअंदे पोइते मोटियुसि, जेतिरा हज ला पैसा गॾु कया हुयमि, मिड़ई पैसा खणी अटड़ो वठी विच में विझी करे दरड़े जे अंदरूं रखी करे सॾ बि कोन कयुमि, ॿुधायुमि बि कोन। रोअंदे मोटी आयुसि, हाजी आया दा हल त हलऊं हज ते। रोई चयो, मान जॾहिं घुराईंदो तॾहिं ईंदुसि, फिलहाल तव्हां हलिया वञो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अमल कहिड़ो कई अदा? जवाब दे मुसलमान, कम कहिड़ो कई? कंहिं बुखायल जो पेट भरी, कंहिं यतीम न्याणिन जी संभाल कई, कंहिं बेवह औरत जी वाहर कई। हज ते वयो कोन, हज घर वेठे कबूल थी वियो। हज ते वयो कोन, हज घर वेठे कबूल थी वियो। नाराज़ न थियो त हिकिड़ो जुमिलो